नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह बुरट कॉलोनी जी रवासण समीना सोलंकी पंहिंजे ॿिनि नौजवान न्याणियुनि ऐं पुट समेत प्रेस क्लब पहुची रोईंदे एहतजाज कंदे ॿुधायो त CI पुलिस नौशरो फेरोज़ ठारू शाह पुलिस जो ASI ऐं लुकमान मशोरी 20 खां मथे पुलिस एहलकार साण करे बिना कंहिं जवाज़ जे मुंहिंजे घर में ज़बरदस्ती दाख़िल थी असां मथां सख़्त तशद्दुद करे मुंहिंजे नौजवान धीउ साजिदा खे खंबी खणी वञण जी कोशिशि कई। मां ऐं मुंहिंजी धीउ पुलिस एहलकारनि खे क़ुर पाक जा वास्ता ॾेई खेनि बचायो, जॾहिं त पुलिस मुंहिंजे घर में पियल रोक रक़म 20,000 ऐं सोन ज़बरदस्ती खणी वई। हिन वधीक ॿुधायो त पुलिस वारनि धमकियूं ॾिनियूं त तव्हां वटि ॾोहारी माण्हू रहनि था, अगरि का शिकायत कई त तुंहिंजे नौजवान पुट खे फुल फ्राई करे छॾींदासीं। हिन वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध SSP नौशरो फेरोज़ खां घुर कई त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां ग़रीब आहियां, असांजो कंहिं बि ॾोहारी सां वास्तो कोन आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में पंहिंजे न्याणियुनि सां गॾु आपघात करे छॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।